दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत, जेको आज़म मैंगल जो हिकु बहितरीनु मेगा शाहकार प्रोजेक्ट अची रहियो आहे। तव्हांखे त ख़बर आहे रियासत, उन जे बारे में ख़ूबसूरत अपडेट तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। 1 मिनट 36 सेकेंड जी वीडियो आहे, का एॾी वॾी वीडियो न आहे। ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों अहिड़ी का अपडेट बची न आहे जेका तव्हां सां शेयर न कई आहे। जीअं ताज़ी अपडेट ईंदी आहे जेका असां पंहिंजे सोर्स जे ज़रिए हासिलु कंदा आहियूं, तव्हां ताईं पुॼाए छॾींदा आहियूं। ऐं तव्हांखे त मां इहो अॻु ई ॿुधाए छॾियो आहे, 2026 खां पहिरियां ई रियासत ड्रामो लॉन्च कयो वेंदो। तव्हां खां हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु यानी हिकिड़ो सुवालु आहे त तव्हांखे रियासत ऐं पंहिंजा वेरी इन ॿिन्ही ड्रामनि मां सभ खां वधीक कहिड़े ड्रामे जो इंतज़ारु आहे? तव्हां इहो लाइक या कमेंट जे ज़रिए असांखे ॿुधाए सघो था पिया। ठीकु आहे दोस्तों, अगरि ख़बर पइजी वेंदी त जेको आहे न तव्हांखे कहिड़े ड्रामे जो वधीक इंतज़ारु आहे, छो त ॿई ड्रामा बहितरीनु ऐं मतिलबु वॾे स्केल ते शूट कया पिया वञनि। रियासत बि ऐं पंहिंजा वेरी बि, ऐं ॿिन्ही ड्रामनि में डायरेक्टर बि ज़बरदस्त नाले वारा डायरेक्टर आहिनि। ऐं ॿिन्ही ड्रामनि में अदाकार बि जेका आहिनि सभु नाले वारा ऐं वॾा वॾा मशहूरु सिंध जा अदाकार आहिनि, जेका कंहिंजा मोहताज, कंहिं नाले जा मोहताज न आहिनि, पंहिंजे नाले सां मशहूरु, पंहिंजे करैक्टर जे हिसाब सां फेमस थियल आहिनि।